तूं छा सम्झी थो हिते विहण लाइ कोन आयो आहियां मूंखे ज़िंदगी सुकून सां गुज़ारण ॾींदा तोखां फ़ैसिलो वठण आयो असांखां वधीक तुंहिंजो बदतर हशर कंदासीं रुस्तम या छत खसिजी वेंदी वे न शाहनवाज़ खान न। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी कहानी तव्हांखे ॿुधाईंदासीं। अचण वारे एपिसोड में शाहनवाज़ खान पंहिंजे ढोंग में यानी हू जेको आहे ककर जी भेण सां निकाह करण में कामयाब थी वेंदो या रहज़न ऐं ककर वारा इन खे रोकण में कामयाब थी वेंदा। मुराद छा रुस्तम खां फ़ैसिलो वठण में कामयाब थी वेंदो या रुस्तम वारा धमकियूं ॾेई मोटाए छॾींदा मुराद वारनि खे। आख़िर अचण वारे एपिसोडनि में छा थींदो छा न थींदो सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढड़े वीडियो में। इनके आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल यानी शाहिद खोसो व्लॉग खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा हिन वीडियो खे ऐं बेल आइकन खे आल ते कंदा। हलूं था जी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां अचण वारे एपिसोड में पहिरियों त रुस्तम वारा हेठां ई वठंदा मुराद खां जान छॾाइण जे करे, लेकिन जॾहिं उहे धमकियूं ॾींदा फ़ैसिलो वठण जी कोशिशि कंदा रुस्तम चवंदो तोखे फ़ैसिलो बि असां ॾींदासीं लेकिन असांजी पहिरियों तूं ॻाल्हि ॿुध। ऐं हिते कादन खे थोरो गुस्सो अची वेंदो ऐं होॾां जेको आहे वरी जेको आहे निसार शाह यानी मुराद अहिड़ो धाड़ करंदो त जीअं कादन ई चुप थी वेंदो ऐं निकाह करण जे चकर में मकर फ़रेब साम्हूं अची चुको आहे राज़न ऐं ककर वारनि जे साम्हूं शाहनवाज़ खान जो पोइ किस्त में दोस्तों मां तव्हांखे ॿुधायो हाणे जेको आहे शाहनवाज़ जो मकर फ़रेब आहिस्ता आहिस्ता सभिनी साम्हूं ईंदो ऐं राज़न वारा सम्झी चुका आहिनि त हीउ शैतान हाणे असांखे खाइण जी कोशिशि करे थो। हीउ निकाह करण जे चकर में राज़न वारनि जे मथां हथोड़ो फेरींदो ऐं मुराद खे चवंदो मां मुराद खे ख़तमु करण जे लाइ हीउ कमु कयां थो, तव्हां मुंहिंजो साथ ॾियो। राज़न वारा साथ न ॾींदा।